जाती। वाह माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि? सब ठीक आयो? कीअं आयो? अॼु असां पंहिंजो रिएक्शन वीडियोस पंहिंजो ॾींदासीं पंहिंजो सिंध जूं क्यूट टैलेंटेड ब्यूटीफुल गर्ल्स जिन ते असां रिएक्शन ॾींदासीं। सुठा सुठा टैलेंटेड छोकिरियूं आहिनि, अॼु उहे असां उन्हनि ते ॾींदासीं जेके कुझु ड्रामनि वग़ैरह न्यूज़ चैनल ते बि कमु कंदियूं आहिनि। सो हलूं था रिएक्शन जी तरफ़। वीडियो खे हाणी नज़र जाती। वाह माशाल्लाह। तेरे मुंह तेरे था हलो वरी कुलैन ते वार करा केरे था हलो। असां अगे जिंदगी घणी खूबसूरत आ बागी, बस गॾ हलण वारा बेगरत न हुजनि। हाणी नज़र जाती तेरे था हलो वरी कुलैन ते वार करा केरे था हलो। असां अगे मता समझते बिंदेरो मता समझते बिंदेरो मिठो मिठो जो पीरी गोल मोल हुगिदरो जी मुझी जोड़ी दिसी सड़ी वया सड़न वाला हर्ष बुलाया अल्लाह हर्ष बुलाया हाँ हर्ष बुलाया अज मुखे मिलो प्यार जी ॿुधाइजो कमेंट में लाज़मी ॿुधाइजो तव्हांखे कहिड़ी छोकिरी टिकटॉक करे हिननि मां पसंदि आई। नेक्स्ट पार्ट खपे त तव्हां असांखे लाज़मी। हर्ष बुलाया अल्लाह हर्ष बुलाया केॾो क्यूट आवाज़। जियो। सो गाइस असांजो रिएक्शन वीडियो हिते ख़तमु थी चुको आहे। सो असांखे लाज़मी कमेंटनि में ॿुधाइजो तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि ऐं असांखे सिंधी भाइरो असांखे सपोर्ट कयो जीअं असां अॻिते वधूं ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियोज़ तव्हांखे ज़बरदस्त असां अपलोड कंदासीं। ऐं इन खां पहिरियां असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो। सो हलूं था, अल्लाह हाफ़िज़।